निकाल न थियण सबबि रहवासी अज़ाब में मुब्तला आहिनि। रहवासियुनि जो चवणु आहे त गेचर, सरहल, कंगल ऐं रावतड़ो जे हज़ारे एकड़ ज़रई ज़मीन पाणी हेठि आहे, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ बीमारियूं कर खणी रहियूं आहिनि। सिंधड़ी जे केतिरनि इलाइक़नि मां ॿोॾि ऐं बरसाति जो पाणी निकाल न थियण सबबि रहवासी अज़ाब में मुब्तला आहिनि। असांजो चवणु आहे त इन जो नोटिस वठी पाणी निकाल कराइण लाइ क़दम खयां वञनि। सिंधड़ी मां टाइम न्यूज़ रिपोर्टर असद शहर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी असद शहर, वधीक तफ़सील आहिनि। इशारा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नए साल जी आमद जे बावजूद बि सिंधड़ी तालुके जूं जेके मुख़्तलिफ़ यूसियूं आहिनि, फुलाडियूं ऐं सामारो जूं जेके देह कंगल आहे, बनूसर आहे, रावतड़ो आहे, सरल आहे ऐं गिचर समेत जेके 5 खां मथे दियूं आहिनि, इहे मुकमल जेके आहिनि पाणीअ जे हेठि आहिनि। हिते हज़ारी एकड़नि ते जेका ज़रई ज़मीन हुई, जंहिंजे वणनि जो फसल त तबाह थी वियो, कणिक न पोखिजी सघी ऐं ईंदड़ वणनि जो फसल जेको आहे उहो न पोखिजी सघंदो। हज़ारी माण्हू जेके थिए उहे दरबदर ऐं खुलियल आसमान हेठि जेके वेठल आहिनि ऐं थधियूं जेके जनवरी ऐं दिसंबर जूं रातियूं हिननि उन पाणीअ में गुज़ारियूं आहिनि। उन बावजूदि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में इहे माण्हू मुब्तला थी विया आहिनि, मगर सिंध सरकार ऐं ज़िले इंतिज़ामिया मिर्पुर ख़ासि उन्हनि जो को बि तदारुक न आहे कयो ऐं हज़ारी घर जेके आहिनि उहे दरबदर आहिनि। पाणीअ जो निकाल न आहे थी सघियो। अॻियां पितोरो, गिरोड शरीफ़ ऐं यूसी समन शाह तां जेको आहे सो पाणीअ जा रस्ता लंघ ऐं वकिरा बंदि कया विया आहिनि। इन जे करे जेके आहिनि से हज़ारी माण्हू दरबदर आहिनि ऐं उन्हनि जो रोज़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे, मगर हिन वक़्त ताईं पाणीअ जे निकास जे लाइ सिंध हुकूमत को बि तदारुक न आहे कयो। जी महिरबानी मां जी असद शहर, तफ़सील ॾियण लाइ। असद शहर सिंधड़ी मां तफ़सील ॿुधाए रहियो हो, जिते केतिरनि इलाइक़नि मां ॿोॾि ऐं बरसाति जो पाणी निकाल न थियण सबबि रहवासी अज़ाब में मुब्तला आहिनि।